जो आता लवानी टॉप को लही आया हूँ शंदूर ताईं वियासीं कैलाश वादियो मेलो ॾिठोसीं ॾाढो मज़ो आयो। पूरे पाकिस्तान जो टूर करणु सवलो न आहे। जबल आहिनि, पहाड़ियूं आहिनि, वॾा ॾुखिया रस्ता आहिनि, पर पोइ बि साईं खे इहा हिकिड़ी आफ़रीन हुजे जो हर साल माण्हू हुनखे वठी ऐं टूर कराए थो। हिन इलाइक़े जो जेको हुस्न आहे उहो कंहिं बि दुनिया जे ख़ूबसूरत मुल्क जेके दुनिया जा ख़ूबसूरत मुल्क सम्झा था वञनि, जंहिंमें असीं वधि में स्विट्ज़रलैंड जो ज़िक्र कंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं। जॾहिं हिते अचिजे थो त हीअ जेके नज़ारा आहिनि जेके असीं ॾिसी आया आहियूं, चित्राल जूं जेके वैलियूं आहिनि उन्हनि खे कंहिं बि निस्बत सां असीं उन्हनि सां भेटे सघूं था। अलाह साईं जो हुस्न एतिरो आहे, ख़ूबसूरत बनियूं, पारा, फसल, माण्हुनि जे घरनि जा स्टाइल, उन्हनि जो रहन सहन, उन जा माल रिज़्क़ मवेशी हर शइ, त जेका बि ख़ूबसूरती आहे उहा नेचुरल आहे। जॾहिं त अॼुकल्ह दुनिया में ॿियूं शयूं जीअं दुबई आहे, शारजा आहे, मलेशिया आहे, या तव्हांजो मालदीप में खोड़ ॿेट नवां नवां ठाहे उन्हनि खे, पर उहे सभु इंसान जा ठाहियल आहिनि, तंहिंजे करे इंसानु उन्हनि मां ख़ुशि नज़र न ईंदो। अलाह जी शयुनि में जेका ख़ूबसूरती आहे उहा इंसान उन जे 0% में बि नथो अची सघे। अलाह ताला जा रुगो उन जूं गुल, उन्हनि जा गाह, उन्हनि जा वण, रुगो तव्हां जबलनि जूं जेके मुख़्तलिफ़ वैराइटीज़ आहिनि न, उन्हनि ते बि जॾहिं नज़र रखिजे थी न, त जीअं रब पाक क़ुर पाक में फ़रमायो आहे त तव्हां मुंहिंजे जोड़ियल जहान खे गौर सां ॾिसो त तव्हांखे मुंहिंजी अज़मत, मुंहिंजी बुलंदी, मुंहिंजो शान सम्झ में अची वेंदो। वाक़ई अलाह पाक जो जेको शान आहे उहो आला आहे, ऐं उनजी हीअ जोड़ियल दुनिया जॾहिं ॾिसिजे थी त उन क़ादिर मुतलिक़ जी क़ुवत, उनजी ॾाहप, उनजो हुस्न, उनजो जमाल, हर शइ इंसान बेतहाशा आप बहुत अच्छे लोग थे, आप मेहमान थे, हमने आपकी खिदमत भी नहीं की, इसके लिए हम माजर पाए आप लोग। और आपने तोहफे में जो सिंधी टोपी और अजरक दिया है, इसकी बड़ी बड़ी शुक्रिया, बहुत बड़ी बड़ी मेहरबानी।